बिरिया रोड मां ख़बर ईंदड़ बिरिया रोड जे विच शहर में जलबानी मार्केट भरिसां नामालूम मोटरसाइकिल हथियारबंद फोरू शहरी हसनैन अली राजपर खां हथियारनि जे ज़ोर ते मोबाइल फोन ऐं 40,000 रुपया कैश फुर करे फरार थी विया। जॾहिं त ॿी वारदात शहर में क़ाइम टेलीफोन एक्सचेंज जे साम्हूं मोटरसाइकिल हथियारबंद फोरू शहर मां ख़रीदारी करे घर वेंदड़ औरतुनि खां 20,000 रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। उन सिलसिले में मुतासिरनि शहरिन हसनैन राजपर, आमिर आराणी, साबू राजपर, तैयब मोगल ऐं ॿियनि बिरिया रोड थाणे आॾो सख़्त एहतजाज कंदे चयो त बिरिया रोड पुलिस अमन कराइण में नाकाम थी वई है। चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मेमूल बणियल आहिनि, पर पुलिस शहरिन खे अमन अमान ॾियण में मुकमिल नाकाम थी वई है। इन्हनि एसएसपी नौशरो फिरोज ऐं ॿियनि वसा वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर कार्रवाई करे फुर थियल रोक रक़म ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे, न त सुभाणे शहर में शटर बंद हड़ताल करे बिरिया रोड थाणे आॾो धरणो हयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।